कोड़िए हलो हलो कोड़िए नाज़ुक झंझो नी कंठन सारो नी छिनण नूर न सिखिया। अज सिंधी नेशनल पार्टी डिस्ट्रिक्ट जामशोर के तरफा जो टाउन कमेटी है बुनियादी मसलन जे लाइ जेको एहतजाज किया वियो आहे उन में तमाम जेके पार्टियुनि जा जेके ॿियनि पार्टियुनि जा जेके दोस्त शामिल थिया आहिनि उन समूरनि दोस्तनि खे ऐं शहरी माण्हुनि खे ऐं पंहिंजे SUP कारकुननि खे सभिनि खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। साईं ॻाल्हि मुख़्तसिर करणी आहे। डिस्ट्रिक्ट जामशोर में 2.5 साल 3 साल गुज़री चुका आहिनि। DC भी वो साॻियो ई आहे ऐं चेयरमैन बि हितां जा उहे साॻा ई आहिनि। 2.5 करोड़ 3 करोड़ म्यूनसिपल कमेटी जी बजट आहे, 1.5 करोड़ रुपया टाउन जी बजट आहे। लेकिन तव्हां कोटली शहर जी हालत ॾिसंदव, मांझान जी ॾिसंदव, सेवन जी ॾिसंदव, जामशोर जी ॾिसंदव त नालियुनि जो पाणी गटरनि जो पाणी उहो शहरीनि खे ॾारे थो वञे ऐं रोड रस्ता नालियूं घिटियूं जेके आहिनि उन्हनि ते गटरनि जो पाणी बीठो आहे। असां हितां जी इंतिज़ामिया खे ऐं DC जामशोर खे इहो ॿुधाइणु चाहियूं था त तव्हां जेकी करप्शन कई आहे, तव्हां जेकी बेईमानी कई आहे, अवाम जी इज़त ऐं जान सां जेको तव्हां खेॾिया आहियो, जेके गटरनि जो पाणी माण्हू पीअनि था उन्हनि जो जेको तव्हांखे हिसाब किताब ॾियणो पवंदो। असांजा जेके शहर जा माण्हू आहिनि ऐं SUP जेके कारकुन आहिनि वक़्तु हर जॻह ते इहो एहतजाज करे पंहिंजी क़ौम सां, पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजे इलाइक़े जे रवासियुनि सां गॾु बीठा रहिया आहियूं। पर हितां जे शहर जे माण्हुनि खे बि अपील था कयूं त तव्हां ज़ालिम ऐं मज़लूम खे सुञाणप जी सघ रखो। जॾहिं वरी इहे ई ज़ालिम माण्हू, इहे ई करप्ट बेईमान माण्हू, मां सम्झां थो त बेईमान माण्हू मां उमेद रखणी चाहिए। बेईमान माण्हू सां सिधो जंग कबी। असां हितां जे TM खे ॿुधाइणु चाहियूं था जेकॾहिं तो जेकी ज़िम्मेदारी तो खई आहे, जंहिं सीट ते वेठो ई या वॼाई या गाॾियूं छॾे ॾे, जेकर तुंहिंजो कमु आहे उहो तूं कमु कर। जेकॾहिं कमु न कंदे त तुंहिंजो घेरो तंग कयो वेंदो। असां शऊर पसंदि माण्हू आहियूं, असां मोबे वतन माण्हू आहियूं, असां पंहिंजे इलाइक़े जे मसइलनि सां गॾु बीठा आहियूं, असां पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि सां गॾु बीठा आहियूं। जेकॾहिं तो पंहिंजो क़िबलो दुरुस्त न कयो, रयो दुरुस्त न कयो त अहिड़ा एहतजाज तुंहिंजे लाइ थींदा रहंदा। इन जे लाइ पंहिंजो क़िबलो दुरुस्त कर ऐं नालियूं घिटियूं जेके गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि ऐं हितां जे जामशोर जे शहरनि खे साफ़ पाणी ॾिनो वञे। ऐं DC 1 नंबर जो नायल माण्हू आहे, करप्ट माण्हू आहे ऐं अहिड़ी तरह सां सॼी सिंध नायलनि करप्टनि सां भरी वई आहे। पर असांखे ख़ामोश थी न वेहणो आहे। असांखे हर जॻह ते वक़्तु एहतजाज रिकॉर्ड कराए मोबे वतनी ऐं पंहिंजे शहरनि सां गॾु वेहण जो इहो मां सबूत ॾियां। तव्हां सभिनि दोस्तनि जी वॾी महिरबानी।